जय झूलेलाल। ख़ुशि आहियो? अॼु असां मौजूदु आहियूं गोंदिया जे मिर्चुमल कोट परिवार ऐं सिंधी जनरल पंचायत गोंदिया जे केरु बणंदो सियाणो जे मंच ते। हिन गेम जो मक़सदु आहे असांजे ॿारनि खे सिंधी ॿोली ऐं संस्कृति सां जोड़णु। नियम हिकदमि सरल आहिनि। व्हील घुमाइणो आहे, व्हील जे नंबर ते रुकंदो उहो सवाल पुछियो वेंदो। 5 सवालनि मां 3 सवालनि जे जवाब ते इनाम। अचो त ॾिसूं असांजा ॿार सिंधीअ में केतिरा होशियारु आहिनि। हाणे ख़बर पवंदी। जय झूलेलाल। केरु बणंदो सियाणो जे अॼु जे एपिसोड में असां सां गॾु आहिनि पीयू विजय जोतवानी। ये कक्षा दूसरी में पढ़ंदा आहिनि। लिटिल वुड इंटरनेशनल स्कूल श्रीनगर गोंदिया में रहंदा आहिनि। त अॼु असां हिननि सां खेॾंदासीं केरु बणंदो सियाणो। त तव्हां छा रेडी आहियो? हाँ। त घुमायो पहिरियों व्हील। पहिरियों सवाल 15। 7 खां पोइ कहिड़ो अंक अचे थो? ऑप्शन 6, 8, 9, 5। 7 खां पोइ छा ईंदो? ऑप्शन में 6, 8, 9, 5। 8 राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन घुमायो व्हील। 6 सोना मतलब स्लिप खे सिंधीअ में छा चइबो आहे? ऑप्शन तरण, विहण, लहण या सुमण। राइट आंसर। अगलो क्वेश्चन घुमायो व्हील। 3 मां हिकु हिंदी में वाक्य चवंदुमि उहो तव्हांखे सिंधीअ में चइणो आहे। मेरे हाथ में फूल है। ऑप्शन मुंहिंजे हथ में गुल आहे, मुंहिंजे हथ में फूल आहे, मुंहिंजे हथ में किताब आहे, मुंहिंजे हथ में गुलाब आहे। मेरे हाथ में फूल है। मुंहिंजे हथ में गुल आहे। राइट आंसर। ॿियो घुमायो व्हील। 18 वाङण कहिड़ी भाॼी खे चइबो आहे? ऑप्शन आलू, प्याज, बैगन, मूली। बैगन राइट आंसर। अॻिते ॿियो क्वेश्चन घुमायो व्हील। 5 नीले रंग खे सिंधीअ में छा चइबो आहे? साओ, अछो, ॻाढ़ो, नीरो राइट आंसर। पीयू सां अॼु असां हिकु प्रतिज्ञा वठंदासीं। जेको मां चवां उहो तव्हांखे चइणो आहे। जयकार झूलण जी सदा मनाईंदासीं। असां सिंधी आहियूं ऐं सिंधी ई रहंदासीं। ऐं घर में हमेशा सिंधी ॻाल्हाईंदासीं। ऐं घर में असां सिंधी ॻाल्हाईंदासीं। ताड़ी जोरदार। तो तव्हांजो इनाम। अॼु जे हिन प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तारू AC सर्विसिंग, ताराचंद सभवानी, श्रीनगर गोंदिया। पंहिंजे सपननि ते भरोसो रख, दुनिया ख़ुदि ई मञी वेंदी। इन ई वीचार सां गॾु असांजो वीडियो शेयर कयो। जल्दी मिलंदासीं नए सियाणे ॿार सां। जय झूलेलाल। सिंध सुहिणी जी शान के